वालेकुम दोस्तों, अॼु असांजो टूर आहे कारूंझर जबल। असी कारूंझर जा वारिस आहियूं। हुनजो उनवान हेठि सुभाणे सिंधी अदबी संगत एहतिजाजी रैली उन रैली में शिरकत जे लाइ असांजा दोस्त असांजा गॾु आहिनि। कुर्बान सिंधी अदबी संगत अमीर अली चक्रानी, दोस्त अली गाहो, सोबत मुंशी ऐं उस्ताद अताउल्ला गुरु। असां हिन वक़्तु पहुता आहियूं धोरो नारो ऐं असांजो सफ़र उमरकोट, मिठड़ियो, पोइ मिठी, पोइ इस्लामपुर ऐं पोइ नंगर ऐं कारूंझर जी वारसी जे लाइ वधंदा। व्लॉग जा असांजो आहे, तव्हांखे असीं सभु मंदर ॾेखारींदासीं, हुते जा हिते जा ऐं रस्ते जा। ओके, विच में जॾहिं हई जन कुंडी कलन विच में कुंडी कलन विच में जॾहिं हई जन ओ मोटी मूं पिरयने कढण जी कान कई ऊंद बिरह जी बहार लगी ऊंद बिरह जी। अस्सलाम वालेकुम दोस्तों, असां हाणे पहुता आहियूं इस्लामकोट खां अॻियां नंगर वारे पासे। रोड जेको मेन वञे थो उन चौराहे ते बीठा आहियूं। संगत असां सां साण आहे ऐं असीं नंगर जे तरफ़ वञी रहिया आहियूं। अॼु हिते सावण कारूंझर जेको मेलो आहे उन में शिरकत कबी। सुभाणे कारूंझर जबल ऐं आसपास जा इलाइक़ा, थर जा फितरी हुसन, कुदरत जा जेके नज़ारा आहिनि उहे ॾिसबा। संगत असां सां गॾु आहे। मुशायरे में शिरकत कई है। काफ़ी शौकत चांडियो खे तो वो अचन आई पंहिंजो भेले वेंदी कारूंझर खां पोइ हितां जो ऋण असांखे रेड़े वेंदो। कारूंझर खां पोइ हितां जो ऋण असांखे रेड़े वेंदो। कोन नरियासर नदियूं ईंदियूं वस्तियूं वाइण वेड़े वेंदो। घरत्यारीअ मां घड़ो भरींदे हासू नेण हुञारा थींदा।
अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं तव्हांजो मेज़बान एडी कुंबर तूंझर जे टूर ते निकितल आहियूं। थर जी सुहिणी सरज़मीन मारवी जो देस भालवा कारूंझर नंगर ऐं हिन वक़्तु जेके असांजो सफ़र आहे उहो आहे चूड़ियो मंदरु ऋण कच्छ पट परियां इंडिया जो बॉर्डर आहे। हिन वक़्तु असीं जिते मौजूदु आहियूं उहो ॿाझर जो फ़सुलु आहे जेको ताज़ियूं हालिया बरसातूं सावणी जूं जेके मुंदाइतो आहे मींहुं पवंदा आहिनि उन खां पोइ जेको सरसब्ज़ी इलाइक़ो थियो आहे उनजी ख़ूबसूरती ॾिसण जे लाइ असीं सांगड़ खां कई हिन पासे आया आहियूं ऐं अदबी प्रोग्राम बि हुआ उन में बि असां शिरकत कई, महफ़िल मूसीक़ी जो मज़ो वरितोसीं। इंतिहाई ख़ूबसूरत जेके आहिनि से असां हितां जा नेचुरल खाधा जेके बरसातनि खां पोइ थियनि था उहे उन्हनि मां बि असां लुत्फ़ अंदोज़ थिया आहियूं दोस्तनि जी महिरबानी सां। असीं हिन वक़्तु वञूं पिया चूड़िए मंदरु। इहे मंज़र सभु तव्हांखे असीं पंहिंजे वीडियो में ॾेखारींदासीं। आवाज़ एडी कुंबर यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करणु ऐं हुनखे लाइक करणु न विसारींदा। अॻिते जा जेके मंज़र कशियूं आहिनि जेके ख़ूबसूरत मंज़र आहिनि उहे तव्हांखे ॾेखारींदासीं। असां सां गॾु रहियो। विच में जॾहिं हई जन कुंडी कलनि विच में कुंडी कुंडी कलनि विच में जॾहिं हई जन ओ मोटी मूं पिरयने कढण जी कान कई बूंद बिरह जी बहार लगी बूंद बिरह जी बहार लगी दर्द बंदिया जो देश वसी पियो बूंद बिरह जी बहार हिते छा पियो करीं दादा? अच्छा चूड़िए मंदर खां हाणे मोटिया आहियूं, हाणे वापसी आहे असांजी नंगर पार्कर ॾांहुं। असां हिकिड़े फ़सुल में आया आहियूं। बरसातनि खां पोइ जेको फ़सुलु थियो आहे चिबड़ तव्हां ॾिसी सघो था। हीउ चिबड़ तयारु थिए पियो ऐं इहो वरी जॾहिं ॻाढ़ो थींदो त पोइ वरी जेको आहे सो पटे वीचारा ग़रीब माण्हू वेकिरो कंदा आहिनि। हिकिड़ो हीउ चिबड़ अथव, ॿियो हीउ चिबड़ बीठो तव्हांखे ॾेखारींदा। हीउ चिबड़ ॾिसो, हीउ चिबड़ आहिनि, चिबड़नि जो फ़सुलु आहे। हीउ जेको आहे सो हिन खे चवनि था तिर, हीउ थर जो तिर आहे ऐं इहो बि ज़ाहिरी आहे। हिन में तक़रीबन अञा टाइम न थियो आहे, महीनो ॿ लॻंदा। हितां जा जेके मक़ामी माण्हू ॿुधाइनि था त हिनखे अञा महीनो सवा लॻंदो जॾहिं फरियूं झलींदो ऐं पोइ तिर झलींदो। सो बरसातनि खां पोइ जेके सावणी जूं मुंदाइता जेके मींहं पिया हुआ उन खां पोइ थर जेको आहे सो चवंदा आहिनि न थर वसे त थर न त भर ई भर, पर थर वसण खां पोइ हिकिड़ो कुदरती फितरती हुस्न सां निर्वार थी पंहिंजी ख़ूबसूरती पेश करे थो। सॼो थर जेको आहे उहो साई चादर सां हीअं ढकियल आहे। ख़ूबसूरत नज़ारा आहिनि कुदरत जा, उहे ॾिसणु उहे परखणु उहे पंहिंजी अखियुनि सां ॾिसण सां जॾहिं माण्हू ॾिसे थो न त पोइ कैमरा जी अखि उते कमु नथी करे। अहिड़ा मंज़र आहिनि हिते जा, कुदरत जा वॾा कमाल आहिनि। सो तव्हांखे इहे मंज़र असां पेश कयासीं। ऐं हिकिड़ो चाचो जेको आहे मथे झार पियो अकड़े उनजो पखो हिकिड़ो ठहियलु आहे, उहो बि हिन वीडियो असांजी ॾिसंदो हुन में तव्हांखे ॾेखारींदासीं। उहो मथे वण जे मथां पही ठहियलु आहे, उते सुतो पियो आहे राति ॾींहुं पंहिंजे रोज़गार लाइ। झार अकले थो पखी पखण खे त मथां नुक़सानु मुंहिंजो न थी वञे। सो उन जे लाइ हुनखे जेसीं ताईं फ़सुलु पची तयारु नथो थिए, मार्केट में नथो वञे, तेसीं ताईं चाचे जो चवणु आहे त मूंखे हिते ई रहणो पवंदो। दोस्तों असी पहुंची आए हूँ मिठी नगरी में। मिठी रात के टाइम ते मिठी में तारा जेके आहिनि उहे आसमान खां लही हेठि अची वेंदा आहिनि। मुंहिंजे पस मंज़र में तव्हां ॾिसी सघो था
हे जेको आहे न तारा आहे ही सॼो शहर हेठि आहे गड्डी मथे आहे सम्झो आसमान जा तारा मिठी शहर में जॾहिं तव्हां दाख़िल थींदो गड्डी भिट ते पहुचंदो त तव्हांखे तारा हेठि नज़र ईंदा। असांजो सफ़र हाणे ॻोठ ॾांहुं जारी आहे। दुआनि में यादि सिंध सलामत साथ सलामत तव्हांजो एडी